नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे छाछरो मां ख़बर ॾींदा आहियूं त फ्रांसी सदर तरफान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताख वारा खाका जारी करण खिलाफ छाछरो में वापारिन जे सॾ ते मुकम्मल शटर बंद हड़ताल। वापारिन ऐं शहरिन तरफान ॾिनल हड़ताल जे सॾ ते भरपूर मोट शहर जूं मुखी मार्केटूं बाज़ार मुकम्मल बंद। वापारिन तरफान अॼु रैली कढी फ्रांसी सदर खिलाफ सख्त एहतजाज कयो वेंदो। हिंदू बिरादरी पारां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी जी सख्त लफ्ज़ान में मज़म्मत करे कारोबार बंद रखी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो सबूत इन शहर में अक्सर कारोबार हिंदू बिरादरी जो आहे। हिंदू बिरादरी भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में कयल गुस्ताखी ते सख्त कावड़ियल आहिनि। वापारी अॻवान जो चवणो हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ मुसलमाननि जो पर पूरी कायनात ऐं इंसान ज़ात जो रहबर ऐं रहनुमा हो, जंहिं जे शान में का बि गुस्ताखी क़बूल न कई वेंदी। अॼु शहर में मुकम्मल कारोबार बंद रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।